अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुशा तबियत सही आहे दोस्तों। घरनि में सब्ज़ी मां सप्लाई करणु शुरू करे ॾिनी आहे। अॼु मुंहिंजो टियों ग्राहक आहे जेको मां ॿिए ॾींहं खां वठी सप्लाई कयां थो बाज़ारनि खां अलावा। अॼु जो जेको मुंहिंजो ऑर्डर आयो आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ 2 किलो टमाटा, किलो खीरा, 2 किलो बसर, 2 किलो पटाटा ऐं किलो तव्हांजा करेला, किलो भिंडियूं, थूम, अदरक ऐं हीअ धाणा ऐं पंहिंजो हिन फूदनो टे बेड़ियूं। ही फेज़ 1 में मूंखे ऑर्डर आयो आहे मुंहिंजी मोटरसाइकिल ऐं मां। ऐं हींअर मां घर ॾियणो थो वञा। ऐं जेको 2 ऑर्डर जंहिंमां मां कमायो, हिकिड़े ऑर्डर मां तक़रीबन मां कमायो 140 रुपया ऐं ॿिए ऑर्डर मां कमाया हुआ 90 रुपया। हीअ जेको मुंहिंजो ऑर्डर आयो आहे, मां दरअसल कंदो ई आहियां त जेके दोस्त मुंहिंजा सब्ज़ी खणी था अचनि उन्हनि खां 10 रुपया ओॾां घटि कराईंदो आहियां। ऐं हिते जेको रेट हले थो मां उहो ई रेट घर वारनि खां वठंदो आहियां, कमीशन वग़ैरह न वठंदो आहियां। हिन मां बि जेको आहे मां तक़रीबन 140 रुपया कमायां थो ऐं 140 रुपया कमाईंदुमि पेट्रोल जो ख़र्चु कढी करे। हाणे ॾियणु वञा थो, तव्हांखे ॾेखारियां। दिलि चयो त मां मोटरसाइकिल ते सामान टंगियो आहे, अचो त मां हाणे तव्हांखे ॾेखारियां। हिते फेज़ 2 गुलशन नदी जा ई ऑर्डर वठां थो मां। ऐं हींअर फेज़ 2 में ई आयो आहियां। वेझे वेझे घर आहिनि, एतिरो मुंहिंजो पेट्रोल जो ख़र्च बि न लॻंदो आहे ऐं बिल्कुलु मुनासिबु दाम में सब्ज़ी ॾियां थो जेको हिते रेट हले थो। हींअर बि कंहिंजो ऑर्डर आयो आहे, हुनखे ॾियणु आयो आहियां मां। घर वेझो ई आहे ऐं शुक्र आहे हितां बि 2-3 रुपया मूंखे मिली था वञनि। ईअं सम्झो सॼे ॾींहं में मुंहिंजा ईअं घर पहुची वियो। अगरि सॼे ॾींहं में मुंहिंजा 300-400 रुपया ठहनि था त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। हा दोस्तों, हीअ मूंखे मथे ॾियणी आहे सब्ज़ी। हीअ सब्ज़ी आहे मुंहिंजी मोटरसाइकिल ते खणी आयो आहियां। बिस्मिल्लाह कजे थी। बिस्मिल्लाह। ये घर आहे फेज़ 2 में। त छा मोकिलियां? हिकिड़ो हिकु थरी वठो न, सभु न वठी सघंदो। हिकिड़ो मिंट मां रखां थो, पोइ तव्हां सभु खणो, ठीकु आहे? ओके। हा दोस्तों, सब्ज़ी मां ॾेई आयो आहियां ऐं बसि अगरि ॿियो ऑर्डर आहे त उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुमि। अॼु इहो ऑर्डर आयो आहे ऐं सब्ज़ी सप्लाई में इहो आहे त जेकी मां रेडी हलायां पियो, मूंखे बचनि पिया 300-400 बचनि पिया। हाणे इहो आहे त जेको ड्यूटियुनि ते वियल हूंदो आहे, घर में न हूंदो आहे, दोस्त यार हूंदो आहे या दोस्तनि जा जेके ॾिठल वाइटा माण्हू हूंदा आहिनि, उहे मूंखे ऑर्डर कनि था ऐं उनजे घर मां ॾेई थो वञा। ऐं तक़रीबन अगरि 5 अलाए 6 ऑर्डर मूंखे अची विया त मुंहिंजा 300-400 रुपया ठही वेंदा आहिनि। इहो कमु तक़रीबन 3 ॾींहं आहे स्टार्ट कयो आहे ऐं माशाल्लाह सां सही थो वञे पियो तव्हांजी दुआनि सां। अॻिते ॾिसूं, तव्हांखे हर शइ ॿुधाए बि। महिरबानी लख थोरा।